दोस्तों ही कहानी सौदागर ज़ादो जी छटरी लखणी छोकरी। हिकिड़ो सौदागर वॾो सौदागर हूंदो हो, कंहिं बादशाही में रहंदो हो। उन सौदागर वटि माल मता जी त का कमी कान हुई, पर ख़ुदा जी कुदरत खेसि औलाद बचंदो कोन हो। सौदागर वीचारो उन परेशानी में वींदो गरंदो। हिकिड़ी ॾींहुं कंहिं दरवेश दुआ करे चयसि, फ़क़ीर हिकिड़ी अलाह सिफ़त दरवेश दुआ करे सौदागर खे चयो, तोखे पुट ॼमंदो, पर उन जी शादी नंढे हूंदे कंहिं छटरी लखणी छोकिरी सां कराए छॾींदे त पोइ औलाद बची पवंदई, न त न। थोरे घणे ॾींहंनि खां पोइ सौदागर खे हिकिड़ो सदा सुहिणो पुटु ॼाओ। उन फ़क़ीर जे चवण मूजिबि पुट जी शादी लाइ हिकिड़ी छटरी लखणी छोकिरी जी ॻोल्हा शुरू कई। ॻोल्हा कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं सौदागर अची कंहिं शहर में पहुतो। हिकु शहर में अची पहुतो। शहर जे ॿाहिरां केतिरनि ॿारनि रांदि पई कई, जिन में हिकिड़ी नंढड़ी सुहिणी छोकिरी बि हुई जेका हिन खे ॾाढी वणी। सौदागर खे उहा नंढड़ी सुहिणी छोकिरी ॾाढी वणी। सौदागर पोइ शहर में हिकिड़ी अलाह सिफ़त बुज़ुर्ग वियो, उनखे चयईं उन छोकिरी जो भाग ॿुधा। दरवेश ढारो हणी हिसाब करे सौदागर खे ॿुधायो, बराबरि उहा छोकिरी बख़्त वारी आहे। उहो ॿुधी सौदागर ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि छोकिरी जे माइटनि खां पंहिंजे पुट लाइ संग घुरियईं। छोकिरी जे माइटनि वीचारा ॾाढा ग़रीब हूंदा हुआ, तन ख़ुशी सां के संग ॾियणु क़बूलु कयो। आख़िर सौदागर उन्हनि ॿिन्हिनि मासूम जे निकाह पढ़ाए छॾियो। सौदागर ज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो तव्हांजो अची जवान थियो। हिकिड़े ॾींहुं हिन माउ खे चयो, पंहिंजे अमड़ खे चयईं, अमा हाणे आउं वॾो थियो आहियां, मुंहिंजी शादी करा। माणस उहा ॻाल्हि सौदागर सां कई, पंहिंजे मुड़ुस सौदागर सां कई। जंहिं चयुसि छोकिरो भली अञा वॾो थिए त पोइ शादी करायूंसि, पर सौदागर ज़ादे खे सिक ई कोन थी आयो। सो हर रोज़ु पियो माउ पीउ खे चवंदो हो। नेठि हिकिड़े ॾींहुं पिणस कक थी चयुसि, अबा तुंहिंजी शादी त नंढे हूंदे कराए छॾी अथमि, तूं को फ़िकर न कर। जॾहिं तूं वॾो थींदे, जॾहिं वक़्तु आयो तॾहिं तुंहिंजी कुंवार खे घर वठी ईंदासीं। छोकिरे उहा ॻाल्हि ॿुधी सो पीउ खे पुछियईं, जेकॾहिं मुंहिंजी शादी थियल आहे त पोइ मुंहिंजी ज़ाल किथे आहे? सौदागर चयुसि, तुंहिंजी ज़ाल फलाणे शहर में फलाणे शख़्स जी नियाणी आहे। तॾहिं सौदागर ज़ादे चयुसि, जेकॾहिं ईअं आहे त पोइ अवी हलो या न हलो, पर आउं वञा थो पंहिंजी ज़ाल वठणु। पोइ हू ओॾां वञण जी तयारी करणु लॻो। माणस ऐं पिणस घणो ई सम्झायसि, अबा अजाई तकड़ न कर, वक़्तु आयो त पोइ तुंहिंजी ज़ाल वठी ईंदासीं। पर हिन हिकु बि न ॿुधी उते उन शहर ॾांहुं रवानो थियो। हुरींदो अकलींदो उन शहर में पहुची वियो। हू पंहिंजे साराणे घर वियो, पंहिंजी ज़ाल खे ॾिठईं। कुझु ॾींहं उते आराम कयईं, पर पोइ साहिरनि खां मोकिलाए पंहिंजी ज़ाल खे वठी वतन ॾांहुं रवानो थियो। हीअ हुरींदो अकलींदो हलंदे हलंदे हिन खे हिकिड़ी झंग में राति पइजी वई। हीअ ज़ाल मुड़ुस बि ॾाढा थकल हुआ, सो हिकिड़ी वण जे हेठां वेही रहिया। मुड़ुस ज़ाल खे चयो, आउं थोरो वक़्तु निंड करियां थो, थक थो भञां, तूं वेही जाग, पोइ वरी आउं उते पहरो ॾींदुसि, तूं आराम कजां। सौदागर ज़ादो ईअं चई ज़ाल जे गोॾे ते कंध रखी सुम्ही रहियो। जंहिं वण जे हेठां हीअ ज़ाल मुड़ुस वेठल हुआ, उन ते कंहिं पखी वेठा हुआ। ॼण पंहिंजी ॿोली में सौदागर जी ज़ाल खे चयो, चयईं ज़ाल खे, ए माई, हितां कुझु पर भरो हिकिड़ो दरिया अथई, उन में हिकिड़ो लाश लुणंदो पियो अचे। तूं उन लाश जे चीच मां मुंडी लाहे अची हिन वण जे पाड़ खे हण त हिन में हिकिड़ी दरी थी पवंदी, जंहिंजे अंदरि 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियल आहे। ज़ाल पखियुनि जी ॻाल्हि ॿुधी मुड़ुस जे कंध खां आस्ते आस्ते करे ओॾे तां लाहे उते दरिया ॾांहुं रवानो थियो। पुठियां इतफ़ाक़ सां सौदागर ज़ादो बि जागी पियो। तंहिंजो ज़ाल खे वेंदो ॾिठो सो यकदमि उते हिन जे पुठियां रवानो थियो। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं दरिया जे कंधी ते पहुती, तॾहिं ॾिसे त बराबरि हिकिड़ो लाश लुणंदो पियो अचे। जॾहिं हू लाश वेझो आयो, तॾहिं पाणी में घिड़ी उन खे ॿाहिरि कढियईं। पोइ उन जे चीच मां मुंडी लाहिण लॻी, पर मुंडी चीच में सोगी फाथल हुई, तंहिं करे अञा चक विझी लाथईं त एतिरे में सौदागर ज़ादो बि अची वेझो पहुतुसि।
सौदागर ज़ादे जो ॾिठो ही लाश खे पई चक विझे सो पक थियसि ही का ॾाइण आहे। तॾहिं ख़ौफ़ मां मुठूं भेड़े वठी पोयां पेर भॻो सिधो वञी घर साह पटियईं। सौदागर जी ज़ाल जॾहिं मुंडी लाइ वापसि आई तॾहिं ॾिसे मुड़ुसु आहे कोन। उते हिन वीचारी की ॾाढी गणती पई, पर पोइ ख़्यालु आयुसि शायदि मूंखे हिते न ॾिसी मुंहिंजे पुठियां वियो हूंदो सोजो तो मोटी अचे। पर हिन उहा मुंडी खणी वण जे थुड़के लाइ थी त उते हिकु दरी खुली पई, जंहिं मां अंदरि जाती पाए ॾिसे त वाक़ई सतनि बादशाहनि जो ख़ज़ानो पियो हो। हीअ एतिरो माल मता ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। दिलि में चयईं मुड़ुसु अचे त पोइ गॾिजी ख़ज़ानो खणूं, पर सुबुह ताईं मुड़ुस जो पतो ई कोन पियोसि। माई मुड़ुस जी घर बि कोन ॾिठो हो, सो लाचार मोटी अची पंहिंजे माइटनि में रहण लॻी। होॾां सौदागर ज़ादे खां जॾहिं माणस पिणस ख़बरचार पुछी तॾहिं ॿुधाईं मुंहिंजी ज़ाल आहे ॾाइण, हू मूंखे बि खाई खपाए छॾींदी, उन लाइ आउं कॾहिं पंहिंजे घर कोन आणींदुसि। माइटनि खाइण सां इनकार जो सबबु पुछियो, पर हिन को बि जवाबु न ॾिनो। चई मूंखे सामान जो घुराब भराए ॾियो त आउं कंहिं ॿिए मुल्क में वञी उते वापार बि करे अचां ऐं ॿी विलायत मां शादी बि करे अचां। सौदागर घणो ई सम्झायुसि, पर सौदागर ज़ादो पंहिंजी ज़िद तां ललथो। आख़िर सामान जा घुराब भराए नौकर चाकर साण करे सफ़र ते रवानो थियो। हुरींदा अकलींदा कुझु ॾींहं खां पोइ सौदागर ख़्यालु कयो छो न रूबरू वञी पंहिंजे नुंहुं जी ख़बरचार वठी अचां। उहो ख़्यालु करे ई सिधो आयो पंहिंजे नुंहुं वटि, जंहिं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। पोइ सौदागर नुंहुं खे दिलासो ॾेई वठी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। जॾहिं उन वण वटि पहुता तॾहिं सौदागर ज़ादे जी ज़ाल वण जी दरी खोली सहुरे खे ख़ज़ानो ॾेखारियो। सौदागर जो एतिरो सारो दौलत ॾिठी सो ख़ुशी में न पियो मापे। नेठि कुझु क़ीमती हीरा जवाहरात खणी दर बंदि करे वरी उते पंधु पिया अची पंहिंजे घर पहुता। सौदागर ज़ादे जी ज़ाल जॾहिं घर में पंहिंजे मुड़ुस खे न ॾिठो तॾहिं ससु खां पुछियईं, जंहिं चयुसि मण मुड़ुसि ॿाहिरि वियो आहे, थोरनि ॾींहंनि में वापसि अची वेंदो। पर जॾहिं घणो वक़्तु गुज़री वियो सौदागर बि वापसि न वरियो, तॾहिं संदसि ज़ाल खे हिकारी गणती थी पई। आख़िर हिन खे फुड़क पइजी वई त हू ॿिए ज़ाल पढ़ण लाइ ॿी विलायत में वियो आहे। उहो ॿुधी हिन वीचारी खे ॾाढो ॾुखु थियो। सौदागर खे चयईं मूंखे बि सामान जा घुराब भरे ॾियो त आउं बि वापारु करे अचां। हिन नुंहुं खे घणो ई सम्झायो, पर जॾहिं हू बि पंहिंजी ज़िद तां न लथी तॾहिं लाचार हिन खे बि सामान सां घुराब भराए ॾिनई। हू मर्दानो वेस करे उते सफ़र ते रवानी थी। सौदागर जी ज़ाल हुरींदो अकलींदो मिनज़ुलूं हणंदे वापारु कंदे हिकिड़े ॾींहुं कंहिं बंदर ते अची लंगर हयूं। जॾहिं घुराब मलाई हेठि किनारे ते आई तॾहिं हुन शहर जे राणी जा माण्हू चौधारी फिरी आयुसि। चई राणी जो हुकुम आहे जेको माण्हू हिन शहर में अचे सामान समेत मूं वटि वठी अचोसि। पहिरियां मूंसां रांदि करे, पोइ जो हू मूंखां रांदि खटी वियो ऐं हुन सां शादी कंदुसि। जे हाराई त हुनजो समूरो माल मता मिल्कत मुंहिंजे हवाले थींदो। तंहिं करे ए सौदागर ज़ादो पहिरियां हली राणी सां रांदि कर। उहो ॿुधी हू पहिरें त ॾाढी हैरान थी, पर पोइ थोरो वीचार करे उन्हनि खे चयईं, उन राणी जे नौकरनि खे चयईं हाज़ुर आऊं अव्हां जे राणी सां रांदि कंदुसि, पर अॼु ॾाढी थकल आहियां, तंहिं करे अॼु मूंखे माफ़ी ॾियो, बाक़ी सुभाणे अवल ज़रूरु तव्हां सां गॾु हलंदुसि। ख़ैर राणी जा माण्हू उहो जवाबु ॿुधी हलिया विया, पर हिन वीचारी खे अची होरा कोरा थी अची परेशान थी। आख़िर असुल ॻाल्हि छा आहे ऐं कहिड़ो सबबु आहे जो राणी उहे शर्त रखिया आहिनि। तंहिं करे हिन छा कयो जो मथां मोना हणी वञी राणी जे हिकु ख़ासि बाने खे हथु कयईं, उनखे ॾाढा इनाम इकराम ॾेई उहो राज़ मालूम कयईं। बानी ॿुधायसि दरअसल राणी रांदि में का एॾी चालाक कान्हे, पर जॾहिं हू पंहिंजी रांदि वेंदी ॾिसंदी आहे तॾहिं यकदमि पंहिंजे सुतर तां कपिड़ो हटाए छॾींदी आहे, जंहिं करे रांदि कंदड़ जो सॼो ख़्यालु राणी जे बदन तरफ़ हलियो वेंदो आहे। उन विच में राणी पंहिंजो बिगड़ियल ॻोठूं सिधो करे छॾींदी आहे। अहिड़े तरह राणी रांदि खटे वेंदी आहे।
सौदागर ज़ादे जी ज़ाल उहो राज़ दिल में रखियो। ॿिए ॾींहुं जॾहिं राणी जा माण्हू आया तॾहिं मर्दानो लिबास करे ॾाढो सुहिणो जवान बणिजी अची राणी वटि हाज़ुर थी। राणी हिन खे सुञाणे न सघी छो ही सफ़ा मर्द थी राणी वटि हाज़ुर थी। राणी सम्झो ही को वॾो शहज़ादो आहे। राणी जो अहिड़े सुहिणे जवान खे ॾिठो सा मथस आशिक़ थी पई। दिलि ई न पई चवेसि को अहिड़े मलूक मर्द सां ठगी करियां, पर जीअं हू पंहिंजे कौल खां मजबूर हुई तंहिं करे वेही रांदि करणु लॻी। सौदागर ज़ादी जी ज़ाल उन विच में रांदि में थोरो होशियारु हुई, तंहिं करे हिन ॻोठनि मंझां अखि ई न कढी जो राणी खे ॻोठनि बदिलाइण जो मौक़ो मिले। उन करे थोरी देरि में हू राणी खां रांदि खटे वेई। उन ते राणी ॾाढी पशमान थी पंहिंजे कयल कौल मुताबिक़ यकदमि हिन जे अॻियां उथी हथ ॿधी बीही रही, चवणु लॻी, ए सौदागर, हाणे ही सॼी बादशाही बि तुंहिंजी, आउं बि तुंहिंजी आहियां, जीअं खपे तीअं कर। सौदागर ज़ादे जी ज़ाल चुसि, उहे ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पहिरियां मूंखे इहो ॿुधा जेके ॿिया सौदागर ऐं शहज़ादा तूं फुरे फ़क़ीर कया आहिनि सा किथे आहिनि। तॾहिं राणी चुसि, उहे सभु हिन शहर में आहिनि ऐं महिनत मज़ूरी करे पिया पेट गुज़रां कनि। उहो ॿुधी हू राणी खां ॿिए ॾींहुं मिलण जो अंजाम करे हली वई। सौदागर ज़ादी खे पक थी संदसि मुड़ुसु बि हिन राणी वटि फुरजी फ़क़ीर थियो हूंदो, हिन शहर में किथे हूंदो। तंहिं करे हू मुड़ुस खे ॻोल्हण लाइ शहर जी घटी घटी करे घुमणु लॻी। आख़िर पुछा गुछा कंदे हिकिड़े काबाड़ जे दुकान वटां अची लंघियो। अंदरि दुकान में खणी जो निहारे संदसि मुड़ुसु सौदागर ज़ादो मेरणी फाटल कपिड़नि में बीठो लोह कुटे। मुड़ुस जी उहा हालत ॾिसी हिन खे ॾाढो ॾुख थियो। पोइ माट मीट में हिन खे उन काबाड़ वारे मालिक खां ख़रीद करे पाण सां गॾाए मालात में वठी आई। खेसि यकदमि अतुर अंबीर सां तड़ कराए नवां वेस वॻा पाराए अॻिए जहिड़ो अचो अजरो बणाई। सौदागर ज़ादो जॾहिं तयारु थी अची बीठो तॾहिं खाणसि ख़बरूं चारूं पुछणु लॻी। जंहिं हिन खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाईं, उहा ॻाल्हि ॿुधी हिन पंहिंजे मुड़ुस खे जीअं अञा ताईं खेसि कोन सुञातो हो चयो त तूं को बि फ़िकर न कर, आउं तुंहिंजी शादी हिते जी राणी सां थो करायां। पोइ राणी खे घुराए हुकुम कयईं, तूं हिन सौदागर ज़ादे सां शादी कर। राणी को बि इनकार न करे सघी। ॿिए ॾींहुं सौदागर ज़ादे सां राणी जी शादी थी। शादी थियण खां कुझु ॾींहं पोइ सौदागर ज़ादी जी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो अॻूणो सभु माल मता वापसि ॾियारियो। पंहिंजे तरफ़ां घणो माल ख़ज़ानो ॾेई राणी समेत खेसि ॿेड़ीअ में चढ़ाए पंहिंजे वतन ॾांहुं रवानो कयईं ऐं पाण राज हलाइण जे बहाने सां उते रही पई। पोइ जॾहिं हिन खे पक थी सौदागर ज़ादो वञी पंहिंजे वतन पहुतो हूंदो तॾहिं ही पंहिंजे बादशाही वागूं वज़ीरनि जे हवाले करे वतन ॾांहुं रवानी थी। होॾां जॾहिं सौदागर ज़ादो अची माउ ऐं पीउ वटि पहुतो तॾहिं पंहिंजे पीउ खे ॾाढी आकड़ मां चयईं, बाबा तूं मूंखे ज़ाल परणाए हुई, पर मुंहिंजी हीअ ज़ाल बि ॾिस राणी आहे राणी। ईअं चई पाण ॿियूं केतिरियूं बटाकूं सटाकूं हणी पंहिंजी वकाण पाण करणु लॻो। सौदागर पुट जूं उहा ॻाल्हियूं ॿुधी माल मिल्कियत ॾिसी हिन जी कारनामनि ते ॾाढो ख़ुशि थियो। वॾे धाम धूम सां हिकु वॾी महफ़िल कयईं। उन महफ़िल में शहर जा वॾा वॾा माण्हू आया जे सौदागर ज़ादे खे ॻाल्हियूं ॿुधी संदसि वाखाण करणु लॻा। कुझु ॾींहं खां पोइ सौदागर ज़ादे जी पहिरें ज़ाल बची उन शहर में पहुती। केतिरनि सूकड़ियूं पाकड़ियूं खणी आई सहुरे खे ॾिनी। सौदागर पंहिंजे नुंहं खे ॾिठो सो वेतर ख़ुशि थियो ऐं चयईं, अमां तुंहिंजो मुड़ुसु बि अची वियो आहे, पर ॿी ज़ाल पणिजी आयो आहे। उन ते हिन चयो, जेकॾहिं हू ॿी ज़ाल पणिजी आयो आहे त चङो थियो, पर अवी महिरबानी करे हिन खे मूं ॾांहुं मोकिलियो, छो त आख़िर आउं बि संदसि ज़ाल आहियां। सौदागर वञी पुट खे चयो, उन इनकार करे छॾियो। चई छा बि थी पए पर आउं ॾाइण वटि कोन हलंदुसि। उहो ॿुधी उन वीचारे नुंहं खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। उते सौदागर ज़ादे जी ज़ाल खां खिल निकिरी वई। चई जेकॾहिं ईअं नथो अचे आउं मर्दानो वेस ढके ते वियां, तव्हीं वञी चयोसि तुंहिंजो फलाणो दोस्त तोसां मिलण लाइ आयो आहे। सौदागर ज़ादे खे जॾहिं उहो नियापो पहुतो तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो। उन महिल उन वटि आयो। पोइ ज़ाल खे दोस्त सम्झी उन सां वेही किचारी करणु लॻो। ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं पई निकितियूं। सौदागर ज़ादो उन विच में अलाए कहिड़ा कूड़ बतूड़ बटाकूं सटाकूं हणी वञी पार पियो। एतिरे क़दुरु ईअं बि चई केतिरनि बादशाहनि मुंहिंजी सारा ॿुधी मूंखे संग ॾियण लाइ
मिनतूं कयूं पर मूं कंहिंखे बि मुंहुं न ॾिनो। आख़िर हिकिड़े वॾे बादशाह जी धीउ सां वञी शादी करे आयो आहियां। उतां ज़ाल खां बि रहियो न थियो। सो सौदागर खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। उहे कपिड़ा जेके काबाड़ जी दुकान में हिन खे परियल हुअसि से बि कढी ॾेखारियईं। उहा हक़ीक़त ॿुधी ऐं पंहिंजा कपिड़ा ॾिसी सौदागर ज़ादो शर्म खां कंध खणी हेठि कयो। सौदागर ज़ादे जी पीउ जॾहिं उहो किसो ॿुधो तॾहिं अजय में पइजी वियो। पुट खे चयईं, पुट हीअ अथई मुंहिंजे अॻूणे नूंहुं जंहिं तोखे हेतिरनि मुसीबतनि मां बचायो, ख़ैर सलामती सां हिते पहुचायो, न त मुर्गो ई सिर वञे हा। उते सौदागर खे वेतर ॾाढो ॾुखु थियो। ज़ाल खां उथी माफ़ी वठणु लॻो। के ॾींहं हिननि जा ईअं ख़ुशी सां गुज़री विया। पोइ हिकिड़े ॾींहुं सौदागर ज़ादे जी ज़ाल ऐं मुड़ुसु सहुरे खे साण करे वण जे थोड़ में पियल खज़ानो खणी आई। पोइ हयाती जा बाक़ी ॾींहं ॾाढे मज़नि में गुज़ारण लॻा। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेदु कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।